अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सिर्फ पापनगर ड्रामे में छा जबल खान हाणे रेस बालाजी खान जी हवेली के बाहि ॾेई छॾींदो। छा मल्हार हाणे मिठल खान के आज़ाद कराईंदो। छा वरियल खान हाणे रेस बालाजी खान के मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नटड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट करण करे हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जबल खान जेको आहे रेस बालाजी खान जी हवेली मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे टांडा ॾेई ऐं उनजी हवेली खे बाहि ॾेई हुतां पंहिंजो भाउ ज़रूर आज़ाद कराए वेंदो। ऐं जॾहिं हू पंहिंजो भाउ आज़ाद कराईंदो त पोइ रेस बालाजी खान जी होश ख़ता थी वेंदी ऐं पोइ हू पंहिंजे माण्हुनि खे दड़का ऐं दावा ॾींदो ऐं पंहिंजे माण्हुनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो मां तव्हांखे हाणे माफ़ करण वारो न आहियां। बसि तमामु जल्द तव्हांजे मथां हमलो करे तव्हांखे मारे ऐं तव्हांजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। छो जो तव्हांजी लापरवाही जे करे इहे सभु कुझु मूंसां थिए थो। पहिरियां मिंठार करे वियो धोखो हाणे जबल खान असांजी हवेली मथां हमलो करे पंहिंजे भाउ खे आज़ाद कराए वियो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मल्हार जेको आहे रोशन ऐं सारंग खे साफ़ साफ़ चई छॾींदो असां जेको आहे हाणे वधीक बर्दाश्त नथा करे सघूं। ॿिनि ॾींहंनि जे अंदरि अगरि जेकॾहिं चाचा मिठल खे पुलिस खे छॾियो त ठीकु आहे, न त पोइ शेरदिल खे चई ऐं इन थाणे खे बाहि ॾेई हुतां जेको आहे चाचे मिठल खे आज़ाद कराईंदासीं। अगरि जेकॾहिं उन हमले में असांखे मरणो पियो त बि मरंदासीं, बहरहाल हुते चाचे मिठल खे आज़ाद कराईंदासीं। रोशन चवंदो त मल्हार तूं परेशान न थी, हर हाल में मां तोसां गॾु आहियां। अगरि जेकॾहिं उते पुलिस बि मारणा पिया त बि मारींदासीं ऐं रेस बालाजी खान खे मारणो पियो त बि मारींदासीं, बहरहाल चाचे मिठल खे ज़रूर आज़ाद कराईंदासीं। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो वरियल खान जेको आहे रेस शाहनवाज़ खे साफ़ साफ़ चई छॾियो त हाणे इहो वक़्तु बि अची चुको आहे त तूं रेस बालाजी खान मथां हमलो करे रेस बालाजी खान खे मारे ऐं तूं पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे पुट जो रेस बालाजी खान खां पलांद वठ। रेस शाहनवाज़ चवंदो त वरियल खान बसि तूं परेशान न थी, इहो बि हाणे वक़्तु अची वियो आहे त रेस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ते पहुचायूं ऐं उन खां मां पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कयां। जेसीं ताईं मां उनखे न मारींदुसि, जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो ऐं मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी पुट मूंखे ताना ऐं मेणा ॾींदा। मुंहिंजे करे ताना ऐं मेणनि खां अगरि बचणो आहे त मूंखे रेस बालाजी खान खे मारणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी है पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।